सुभान अल्लाह। हाँ साईं, हाँ साईं, भलारी रात भलारो महीनो ऐं दुआऊं। हाँ साईं, बिल्कुल दुआ लगी पई आहे। रब रसूल करे सदाईं आबाद हुजो। मालिक महबूब हिन भलारे महीने ऐं हिन भलारी रात जो सदके समूरे दोस्तनि भाइरनि भेनरनि अबड़नि खे रब आलमीन ख़ुशि रखे साईं। आमीन। मोहबत जे हिन काफ़िले में भली कार साईं। हा साईं, सजूद बि थियासीं, दुआऊं बि घुरियूंसीं। हा, पर पूरी काइनात लाइ, हा, हर माण्हूअ लाइ, हर इंसान लाइ, हर पखी पखण लाइ, वण टिण लाइ। हा साईं, हिन मातृभूमि हिन धरती माउ लाइ। बिल्कुल हाँ साईं, बिल्कुल शाबाश अल्लाह ख़ुशि रखे साईं। अॼु साईं मुस्तफ़ा मुंहिंजो महबूब। हा साईं, ऐं गॾु आहे ग़ुलाम मुस्तफ़ा। ग़ुलाम आहे मुस्तफ़ा जो असीं साईं जी मोहबतनि जा ग़ुलाम साईं। ऐं रब करे आबाद हुजो। सदके आया है सुभान अल्लाह साईं। ऐं मोहम्मद हयात वसाण साहब, लख थोरा तव्हांजी मोहबतनि जा। मौला पाक करे सदे ख़ुशि हुजो। इहो मोहबतूं तव्हांजूं, इहो कुर्ब साईं। हाय हाय सुभान अल्लाह। केॾो न सुरूर आहे साईं। केॾो न सुरूर आहे। ऐं वरी आउं सम्झां थो मुंहिंजो जेतिरो तव्हां वधीक हिन ॻाल्हि खे ॼाणो था। बिल्कुल सही, त मालिक हक़ीक़ी जे आॾो जॾहिं सजूद थिए थो माण्हू त सुकून महसूसु करे थो साईं। मौला करे ख़ुशि हुजो। हा न साईं, ऐं हक़ीक़त बि आहे साईं। मोहबतुनि सां गॾु ऐं प्यार सां गॾु। असांजो भाउ मोहम्मद हयात बि आहे, चए थो वाह जी टोपी हथ कई अथव साईं। मूंखे साईं मुस्तफ़ा ॾिनी साहिब मस्जिद में अचो। चई मथे जो घुआड़ो चङो न आहे। मुंहिंजो मथे जो घुआड़ो चङो यार उहो थियो थी वञे, निमाज़ विमाज़ चो थी वञे, पोइ हाणे अलाए माण्हू था चवनि थी छा कयां। सो हाणे लायूंसि था, हाणे लायूंसि था। ऐं हिन मोहबत जे काफ़िले में सभिनी खे भली कार। मोहम्मद हयात साहिब अल्लाह ख़ुशि रखेव, रब्बुल आलमीन करे सदाईं आबाद हुजो। ऐं सुलेमान कीरियो साहिब आहे इम्तियाज़ वसाण माइट साईं। अस्सलाम वालेकुम। हा साईं, वालेकुम सलाम साईं। मौला पाक करे सदाईं ख़ुशि हुजो, मोहबतनि में हुजो। हा साईं, प्यार में हुजो ऐं आबाद हुजो। सजाद मौलाई साहब आहे साईं। हा साईं, सजाद साहब छा लिखियो आहे? अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ये पैगाम एक है। अल्लाह ख़ुशि रखे सजाद। रब करीम तव्हांखे मालिक महबूब तव्हांजी ज़िंदगीअ में आसानियूं करे। मुंहिंजो परवरदिगार आलम दुआगू आहियूं। ऐं ॿियो साईं अल्लाह सां तव्हांखे ख़ुशि रखे। मुंहिंजो मोहम्मद हयात साईं, इहो साईं जूं महिरबानियूं अथव, साईं मुस्तफ़ा जूं। साईं सदाईं करीम थे सिद सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करे। मुंहिंजो रब करीम करे ख़ुशि हुजो। मुंहिंजो मालिक महबूब सरवर काइनात करे सदाईं आबाद हुजो, सुराह हुजो। ऐं राजेश कुमार बि अथव, सलाम बि चए साईं। इहो साईं कहिड़ो? महिरबानी साईं। सुनील कुमार बि आहे ऐं राजेश कुमार बि आहे, ईअं न साईं? सुनील कुमार खत्री ऐं हरेंद्र बि अथव। हा, राजेश कुमार ऐं नवल राय बि अथव। हा, नवल राय खे बि सलाम साईं। ऐं वाह, मुंहिंजो मालिक महबूब सभिनी जी सड़ाई करे। नूर मोहम्मद साहब आहे साईं। हा, नूर मोहम्मद साहब आहे। सुलेमान कीरियो साहब आहे। वालेकुम सलाम। ऐं अख्तर बि अथव। असांजो भाइटियो आहे, मुंहिंजो पुटु आहे। अल्लाह ख़ुशि रखेसि रब्बुल आलमीन। समूरे घर खे, समूरे परिवार खे, समूरे ख़ानदान खे, उन मिटनि माइटनि अज़ीज़नि खे सभिनी खे रब करीम करे ख़ुशि हुजो। इहो मोहबतूं यानी मोहबतूं अल्लाह पाक करे सदे ख़ुशि हुजो। ऐं माशाअल्लाह पुलिस बि त वेही जाए ॾिसण में न पियो अचे, हा न? ख़बर अथव न? उहो इन करे बि थी वेंदो आहे कॾहिं कॾहिं। अच्छा, अॼु अलाह जी महिरबानी रोज़मर्रा खां जेको आहे सो घणी जेका आहे सो रश जेका आहे सो हुई मस्जिद में। ऐं वरी रोज़े खोलण महिल बि जजी, ऐं वरी जेॾी महिल दुआ थी त उन महिल बि साईं आए हाय 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 सो बरकत राति। उहो पंहिंजो तव्हां वटि अॼु वरी उहो पंहिंजो नासी रंग जो हुयो पियो हो न, इहो हिन में झुंड हणी पोइ दुआऊं घुरंदा आहिनि न माण्हू, त वरी चवंदा आहिनि मज़ो ऐं लाइटूं बंदि कराए। हा, अल्लाह पाक समूरे दोस्तनि जी भाइर जी इबादतूं क़बूल फरमाए। हा साईं, रब्बुल आलमीन करे सदाईं ख़ुशि हुजनि दोस्त। इहे वञनि पिया साईं।
हा पाण बि उहो ॾींहुं थियो साईं हाँ हा पाण बि सम्झी वियासीं ॻाल्हि खे हमज़ो खान साईं वेठो था सलाम तो ॾियो वालेकुम सलाम हमज़ा खान ॾियो ख़बर पंहिंजो क़बरदीन फ़ौजी भाउ जी बाबा गॾायूंसि हा अलाह साईं कदो ख़ैरु थींदो मुंहिंजो रब क़रीब कदो ऐं हमज़ो भाउ आहे ऐं मुर्तज़ा साहिब बि अथव अच्छा भाई दुआउनि सां गॾु चए थो अलाह पाक तव्हां समूरनि दोस्तनि खे आबाद ऐं सुरो ऐं वसंदनि में रखे पोइ बसि ॿियो दफ़ो टोपी पायासीं हा इहा तव्हां ॾिनी पर भाउ जी आहे टोपी साईं उते ॾिनो मथे में सूर कोन कई निमाज़ पढ़ण में के टोपियूं ॻरियूं हूंदियूं न त वरी मथे में सूर कजी वञे ऐं तव्हां वज़न कोन्हे हिन में वज़न कोन्हे सवाल कीअं ॾिसो टुड़क लॻी वई अहिड़ी इहो ॻाल्हि छॾे ॾियो हा हा बिल्कुलु ते मुकेश कुमार आसनानी आसनाणी आहे साईं जान मोहम्मद जूड़े जो साहिब बि अथव हाँ भाई हा अलाह ख़ुशि रखे रब्बुल आलमीन करे सॼे ख़ुशि हुजो हा साईं रब्बुल आलमीन करे आलम इंसानियत जो ख़ैरु हुजे मुकेश कुमार साईं आसनानी साईं ऐं किथे आयो अचो त कचहरी कयूं हा अॼु साईं मुस्तफ़ा गॾु आहे दुआऊं थियूं आहिनि हाणे दुआऊं अलाह पूरियूं कंदो सभिनी जूं साईं दाद में अथव ॾाढा साईं सलाम अलैकुम संगत सॼीअ जो ख़ैरु जेके तव्हां आहियो सभई आबाद हुजो वाह वाह ये महिरबानियूं हूंदी उन्हनि सभिनी दोस्तनि जूं जेके यादि था कनि से मेहरबानी लखत और भाई मौला पाक सलामत रखे उन्हनि दोस्तनि खे जेके यादि था कनि ऐं सुभान अल्लाह ऐं साईं अॼु चांहिड़ी का पियारियो हाणे हा रोज़े खां पोइ इहो जेको अॼु वरी थोरो ॻाढ़ो शरबत बि पीतोसीं साईं अच्छा हा मूंखे बि ठाहे ॾिनो मोहम्मद बचल मला अच्छा हा ते पोइ वेठो चयोमांसि मुंहिंजो सड़ाट करे पियो हा ते पोइ पीतोसीं अलाह जी महिरबानी सां शुक्र हा पीतोसीं पियारियोसीं वरी जंहिंजो बरकतनि वारो सोरहनि ॼणनि खे पियारियो पाण बि पीतोसीं वधीक सवाब पर पहिरीं मूं चयोमांसि त मुंहिंजो वाह पीओ भले तूं ऐं असांखे बि ॾे पोइ वरी जेके दोस्त आहिनि पाण उन जेके जुड़ियल दोस्त आहिनि उन्हनि खे बि पियारींदासीं संगत सॼो ख़ैरु हुजे साईं डॉक्टर नरसिंह कंवल डॉक्टर किथे आई बचा लिफ्ट त करायो इम्तियाज वसाण साहब जो तो मेरा दोस्त है वकार वसान डाडा को सलाम कहना दादा उनको सलाम कहना कह रहा हूँ इम्तियाज बाबा जानी वकार साईं सलाम वकार साईं हा इम्तियाज साईं सलाम पियो चव न क़बूल हुजे ऐं संतोष कुमार बिल्कुलु अचूं था ऐं तव्हां सां कचहरी कयूं था हा हाणे वांदा आहियूं हाणे वांदा आहियूं साईं अची ते हा साईं असुलु छा चवंदा आहिनि त सॼे जहान जूं दुआऊं हिकिड़े जूं अध जूं थोरी आहिनि जान मोहम्मद साईं चए थो माशाल्लाह टोपी ज़बरदस्त लॻे पई साईं हथ कई अथमि हथ हुन हयात वसाण बि चयो जानवर साहिबु उहो साईं खां चयमि त मुंहिंजो वारो कर अञा त उहो मफलर ते खणी ॾिनई मुंहिंजो न साईं हिन में विचड़ी पियासीं त कब कीअं थींदो इहा ॻाल्हि थी अब कुझु आहे भाउ वो चांहिड़ी खे पहिरीं अथव गुड़ वारी हा मस्जिद आहे उनखे चइजां का सुठी प्यारे हा वाह वाह अॼु वाह वाह रईस गुलाम नबी अलमाणी साहब अथव चए थो माशाल्लाह बिस्मिल्लाह ऐं ख़ासि करे अब्दुल कादिर अथव अलमाणी साहब आहे मौला किथां जो साईं साईं अलाह ख़ुशि रखे रब्बुल आलमीन हिन रूह जो आहे हिते हिन दिलि जो अथव मुंहिंजो परवरदिगार करे अलमाणी साहिब ख़ुशि हुजो अरशद साहिब बि अथव अर्शद साहब आहे हा साईं ऐं हुन सां गॾु डेवन कुमार बि अथव देवन हा डेवन कुमार असांजो तमामु प्यारो दोस्त आहे हा बिल्कुलु कल्ह बि हिते बीठो असांजा सोचियोसीं त को चांहिड़ी ईंदी पर डेवर जो ऑर्डर ई कोन थियो अच्छा हा पोइ ऑर्डर वरी मोहम्मद उर्स जो थी वियो हा साईं जीअं अॼु तव्हांखे फसाया आहियूं हाँ सही सो डेवन कुमार अख्तर वसाण साहब महिरबानी हमज़ो साईं महिरबानी ऐं ख़ासि करे अब्दुल कादिर साहब बि अथव सदके वञा मुंहिंजो रब करीम करे ख़ुशि हुजो ऐं डॉक्टर नरसिंह कंवल आयो हुजे वेझा हाणे हिन खां पुछंदा खारा रे चूंड के वेठो आहे अच्छा या चओ तो मीरपुर खां अॻियां वेठो आहे हैदराबाद कराची वेठो आहे साईं एॾो हा या चओ तो बगदाद वेठो आहे हाणे छा कयां हा पोइ हाणे जे डॉक्टर साहब हुजो हिते त पोइ अचो हा अचो साईं पोइ कचहरी कंदासीं बाक़ी हाणे जे वियो किथे ॿाहिरि गानो अॼु वाह जो लॻायो अथव हू जेको कोन ॿाहिरि पिया अचूं पहिरीं सोचियमि त मुंहिंजो इहो हा साईं जान मोहम्मद साहिब सदके वञा हिन दिलनि तां क़ुर्बान जान मोहम्मद जूड़े साहिब अलाह साईं ख़ुशि रखे ऐं कामरान अली साहिब डॉक्टर साहिब महिरबानी ऐं घणा दोस्तनि जेके जुड़ियल आहिनि सलाम क़बूल करो मेरा अख्तर हुसैन वसाण साहिब एंड माए सन सफ़र वसाण सदके वञा बाबा जानी बिस्मिल्लाह भाईचे के सलाम अल्लाह से ख़ुशि रखे ऐं कामरान अली वसाण साहिब सबको सलाम
वालेकुम सलाम भाई हाज़ी तव्हांखे बि सलाम बागी थईम साहब बि अथव ऐं जान मोहम्मद जूणे जो डेवन कुमार अरशद पठान साहब अरशद साहब साईं हींअर मस्जिद में आयल आहे होटल नंबर 138 ते अच्छा अच्छा होटल जो नंबर रखिया अथव न पाण हाँ पाण हिते त हू हुते पाण होॾां त वरी हू हेॾां सो हाणे अरशद साहब वारो करियो बसि अचो कचहरी कयो रईस गुलाम नबी आलमानी साहब जान मोहम्मद साहब महिरबानी साईं डॉक्टर नरसिंह कंवल साईं ऐं पवन हरसिंघानी साईं अस्सलाम वालेकुम वकील साहब सर गुलाम मुस्तफ़ा साहब माय अल्लाह कीप यू हैप्पी एंड ब्लेस यू विथ गुड हेल्थ तव्हांजी अल्लाह साईं तव्हांजी का ॼमार जझी करे ऐं सिहत बि चङी करे चतो हिन भलारे महीने रमज़ान जे सदके पवन साईं हरसिंघानी साहब पवन बाबा जानी मौला पाक तव्हांखे सलामत रखे रब्बुल आलमीन तव्हांखे आबाद रखे भगवान तव्हांखे नीली छतरी वारो आबाद रखे जावेद बि अथव जावेद पाण खे हींअर लिफ्ट न आहे कराई हा जावेद असांजो भाउ आहे सो उन लिफ्ट न आहे कराई जावेद बाबा ॾंढ लॻी वेंदव लिया ऐं हा अली शेर बुक्ति वालेकुम सलाम से बिस्मिल्लाह उठक बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सदके वजा हाज़े अली शेर हारिस जुने जो साहब आए तो सलाम चाचा साईं वालेकुम सलाम बाबा जानी हाज़े मौला पाक सलामत रखे तव्हांखे जावेद साईं ख़ुशि हुयो ऐं अब्दुल सत्तार साईं सदके वजा जावेद साईं तव्हां मूं मैसेज हिकिड़ो नंढड़ो कयो पर तव्हांखे ज़हन तां लही वञो सो मुलाक़ात कयो बाबा कोन ॻाल्हायो हाणे पोइ ॻाल्हाईंदासीं कचहरी कंदासीं पियो हा ऐं असल पर संतोष उन ॿी संगत सां गॾु हूंदो पिया थो ईअं न साईं अच्छा हा संतोष अचूं था तव्हां वेहो बसि कचहरी कयो असीं पंहिंजो साईंअ जी प्यारियल गुड़ वारी चांहि न साईं हा अॼु त सफ़ा माना त अलाह वारा माण्हू थी आहियूं साईं हूअं ई अलाह वारा आहियूं पंहिंजी नफ़रत कयो भेत भात कोन्हे साईं कंहिं इंसान सां कोन्हे रब्बुल आलमीन भगवान नीली छतरी वारो कोन सदाईं आबाद हुजो हिन भलारी राति जे सदके रमज़ान शरीफ़ जे सदके मिठे मोहम्मद जे सदके तव्हां आबाद हुजो साईं असांजा बच्चा असांजा भाइर असांजी भेनरूं असांजूं अमड़ियूं जेके जेके आलम इंसानियत में वसो पिया साईं सभई आबाद हुजो साईं सलीम डाहिरी साहब अथव मोहम्मद खान बलोच अथव साईं ऐं शिवा लाल अदा साईं छा हाल आहे शिवा साईं महिरबानियूं मोहबतूं आहिनि भगवान जी कृपा आहे साईं बिल्कुलु हा साईं ऐं अब्दुल रज़ाक ख़ासकेली साहिब चए थो त साईं मुस्तफ़ा वेठो आहे मुंहिंजो हाज़िर वेठो आहे साईं अॼु चांहिनि जा ऑर्डर पिया थीनि छा अचो न हा ही वॾा सजदा अॼु करे ठक कयोसीं वरी ॿाह में मस्जिद जे गेट ते झलियोमांसि मुंहिंजो केॾां वेंदे हेॾियूं दुआऊं घुरायूं अथई पंहिंजो असीं 20 रकातूं पूरियूं 20 रकातूं पूरियूं वरी तंहिंखां पोइ नफ़ुल वरी दुआऊं वाह वाह जुल्फ़कार अली शर साहब महिरबानी वालेकुम सलाम आपको भी मेरा सलाम हो साथ में दोनों भाई हैं मेरे तरफ से उन दोनों को सलाम हाँ साईं जुल्फ़कार शर साहब आए MB आए साईं मल्हा साहब बि आहे ऐं साईं मुस्तफ़ा बि आहे अब्दुल रज़ाक साहब बि चवे पियो अथई चए थो अब्दुल रज़ाक ख़ासकेली साहब डॉक्टर अब्दुल रज़ाक ख़ासकेली साईं चए थो त माशाल्लाह ॾाढा साईं सलाम साईं मुस्तफ़ा खे बि सलाम ॾिजो पासे में वेठो अथव साईं वालेकुम सलाम पाण वात वकील आहे साईं ऐं डॉक्टर नरसिंह कंवल चए थो त बागी थईम साहब खे मुंहिंजे तरफ़ां सालगिरह मुबारक चइजो ऐं हा सलाम संगत खे गुलाम सरवर बिरोही साहब बि अथव अरे बाबा भाऊ साईं खे गुड़ वारी चांहि पियारियो ऐं गुड़ जो वॾो शौक़ीन अथव हाज़िर बि मिठास जो शौक़ीन केरु कोन हूंदो बाबा साईं हींअर बि तहरीर थी पई हुते मस्जिद शरीफ़ में अची जो बरो ॾिनोसूं वाह वाह थी न तहरी सम्झो था न साईं वाह वाह हा हू तहरी कोन मिठो भत जंहिंखे चइजे हा उनजो देगड़ो पाड़े में दारायो अलाह उनजो क़बूल करे हर सजदे खे क़बूल करे रब करीम उन खैरो खैरात खे रब करीम क़बूल करे उन रोज़नि खे इबादतनि खे रब्बुल आलमीन क़बूल करे सभिनी जो ख़ैर हुजे साईं रईस गुलाम नबी आलमानी साहब चए थो हैदराबाद जे क़रीब टंडो फज़ल लॻ पंहिंजो ॻोठु आहे कॾहिं अचो ग़रीबाणे आस्थाने ते ख़िदमत जो मौक़ो ॾियो आलमानी साहब मां खादम साईं जो तव्हां पुछो पिए न रईस गुलाम नबी आलमानी साहब मौला पाक करे ख़ुशि हुजो साईं
साईं इंशाल्लाह अल्लाह साईं तव्हांखे आबाद रखे ये महिरबानियूं तव्हांजूं ये मोहबतूं न रब करीम करे असांजे अमड़ियूं असांजा भाइर असांजूं भेनरियूं सदाईं आबाद ऐं सुराह हुजो वसंत में हुजे साईं आमीन आबिद अली बलोच साहब अजय कैशवानी भी साईं आहे साईं हाँ साईं अलमानी साहब सां बिल्कुलु ऐं डॉक्टर रज़ा खे ॻाल्हि कई अथव गुड़ वारी चांहि पियारी सो अलमानी साहब साईं मुस्तफ़ा साईं पैगंबरी पेशे सां वाबस्ता अथव हाँ साईं बिल्कुलु साईं उस्ताद रब्बुल आलमीन करे ख़ुशि हुजो दिलनि जो उस्ताद अथव साईं नालो वरी गुलाम मुस्तफ़ा जेको मुस्तफ़ा जो गुलाम असीं हुनजी मोहबतुनि जा गुलाम आबिद बलोच आलिम मदद सर हाँ साईं पंहिंजो सीनियर पुराणो साहब दोस्त अथव साईं आबिद हाँ साईं आबिद अली बलोच साहब लख थोरा अल्लाह साईं ख़ुशि रखंदव लिस्कानी साहब महिरबानियूं अयाज़ अहमद साईं पूरी संगत को सलाम अयाज़ साईं महिरबानी लिगारी साहब मेहरबानी अजय काशवानी साईं महिरबानी ऐं इन ई होटल वारनि संगत खे राति जो डिनर जी दावत ॾिनी आहे छा प्रोग्राम आहे डॉक्टर नरसिंह थो चवे डॉक्टर नरसिंह को हा करे छॾियो जदो जे डॉक्टर नरसिंह थो पुछेव त पोइ हा करे छॾियो ईअं न साईं माना ज़ोरी में हा करे छॾियो साईं डॉक्टर साहब मूंखां हा कराए थो जीअं मूं चाहे जी हा कराई त मां न तीअं साईं सोचे थो डॉक्टर साहब थो पुछे त पोइ भले मिड़ी चई छॾियो त हाज़िर साईं मानियूं खोड़ इएं जो साईं डॉक्टर साहब हितां जी निकिरे ई पोइ पाण गॾी वेठा आहियूं भाई लहंदा देखो लाख था शुक्र हालाए सोरा सोरा वेठा आहियूं साईं ॿुधो पिया न डॉक्टर साहब तव्हांखे बि चवणो शिवा साईं महिरबानी साईं अचो लाहौर त तव्हांखे कॾहिं चांहि जी चुस्की कराई साईं इंशाल्लाह ज़रूर शिवा साईं थो चए हा इंशाल्लाह ज़रूर अचबो बिल्कुलु ऐं ॿियो अल्लाह साईं तव्हां समूरनि दोस्तनि खे ख़ुशि रखे रब्बुल आलमीन हाफ़िज़ असगर अली कुंढाणी साहब त अचे थो अस्सलामु वालेकुम ऐं मीर आमिर ख़ान मक्सी बाबा जानी महिरबानी मौला सलामत रखेव रब्बुल आलमीन हर ख़ुशी नसीब करे मुंहिंजो परवरदिगार आलम तव्हांखे हर सजदे जा 100 भेरा हज़ारे किरोड़े भेरा तव्हांखे हुनजो अजुर ॾे आमीन ईअं न साईं सभिनी लाइ दुआ घुर साईं आमिर महिरबानी भा आमिर बाबा जानी महिरबानी ऐं फैद सुल्तान चांडियो साहब महिरबानी नज़ीर पंवर साहब महिरबानी लख थोरा तव्हांजी मोहबतनि जा साईं अचो लाहौर बिल्कुलु शिवा साईं अचिबो ऐं डॉक्टर साहब डॉक्टर नरसिंह साहब बिल्कुलु दावत साईं चए पियो ऐं अजय काशवानी साईं हा साईं बिल्कुलु मोहबतूं आहिनि आबिद अली बलोच साहब लख थोरा तव्हांजी मोहबतनि जा कमर कुर्बान अली अरबाब साहब उहो सदके वञा हा साईं कुर्बान हा साईं ही महबूब इंसान आहे साईं अल्लाह ख़ुशि रखे सदाम वसाण साहब महिरबानी रईस गुलाम नबी अलमानी साहब अल्लाह ख़ुशि रखे ज़रूरु अचिबो डॉक्टर पाण सां गॾु आहे आबिद चए थो आबिद बलोच साहब जो अव्हांजी सलामती लाइ दुआऊं आहियूं मौला पंजतन पाक ख़ुशि रखे साईं महिरबानी साईं महिरबानी महिरबानी हा साईं महिरबानी हा इहा महिरबानी साईं कुर्बान अरबाब हीअ हाणे ईअं कंदव त तव्हां पढ़ंदा वेंदव हा साईं हा त पोइ असां वरी अलाए हुन पासे बि वञो हिन पासे न हिन पासे बि वञो टिनी पासे बि वञो हा साईं हा साईं अरसलान साईं कुंभर भाउ अरसलान कुंभर हवायो एम बि तूं सुञाणी अरसलान असांजो भाउ दोस्त अथई पुठियां जेको वेठो आहे हुनखे मुंहिंजा सलाम ॾिजो हवायो अदा अदा सलाम हुजे भाउ सलाम हुजे हा अरसलान एस कुंभर साईं आऊं सम्झां थो त इहो सजण साणीअ सभु गॾु हिते त साईं हीअ त अलाह जी महिरबानी आहे न साईं हिते त हीअ त जेके दोस्त भाइर ऐं बाब जेके आहिनि जी हा हा न साईं अलाह साईं ख़ुशि शाहज़ेब होटल वारनि जे तरफ़ां राति जी डिनर जी हा टाइम ॾियो टाइम ॾियो शाहज़ेब सुपर मदीना जंहिं होटल ते बीठा आहियूं उन्हनि चयो आहे त का रोज़ी रोटीअ जो बंदोबस्तु कंदासीं कचहरी वाह 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 सदके वञाव साईं अल्लाह ख़ुशि रखे साईं पोइ बिल्कुलु कंदासीं ऐं आर के रामा आहे साईं हक़ मौजूदु सदा मौजूदु हा साईं मौला आबाद रखे हर जहान जो ख़ैर अरसलान चए थो त पीछे वाले दोस्त को मेरे तरफ से सलाम कहना अदा अरसलान वो सलाम हाँ अबा वात वकील यो बाबा पुट अबा साईं गुलाम मुस्तफ़ा अथव उहो बि सलाम बि चए साईं वाले सलाम तव्हांजो नाले भाई साईं मंगरियो साहब आहे साईं गुलाम मुस्तफ़ा बिल्कुलु ॻोठ मज़ा हा उतां ॻोठा में फ़ोन करे ऐं एडवोकेट मुर्तज़ा बि अथव ऐं मीर ख़ान मोहम्मद ख़ान बलोच साहब आहे चवंदो वाह वाह मोहबतुनि जूं कचहरियूं क़ाइमु हुजनि आमीन सदके वञा तव्हांजी मोहबतुनि तां सदके ऐं तव्हां तां सदके मौला पाक करे ख़ुशि हुजो
ओए हाय वाह सही वाह सुदे शाहजेब हसन वसान सुपर मदीना दे डॉक्टर नरसिंह साईं बिल्कुल उते ही वेठा आहियूं कचहरी कयूं था टाइम ही टाइम सुभाणे प्रोग्राम ठाहिबो हां भले अॼु त वरी तहरी खाधी अथऊं न हा हां भई अॼु त हू थकल जेको पंहिंजो छोकिरो पंहिंजो MP मोहम्मद बचल सो बि पंहिंजो मुंहिंजो शरबत जा 3 गिलास पी हिकिड़ो पाण पीते ॿियो वरी सॼे ॻोठ खे विराए ॾिनो पोइ ख़बर पई त तहरीअ खे सुठो मिले अशोक कुमार जी आत्माणी बतो सलाम दे देवा जी जी सदा 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 जमानो पर ऐं कमर मरी साहब आए वालेकुम सलाम ऐं शहाब बाबा जी मेहरबानी पुट अल्लाह खुश रखेव शाह बाबा जानी ऐं शकील खे सलाम ऐं हिन भलारी रात जो सदके रब्बुल आलमीन तव्हांखे आबाद रखे खुश रखे ऐं इहे दुआऊं सभिनी लाइ पूरे जहान लाइ पूरे जहान हा न साईं पूरे जहान लाइ साईं छो त दुआउनि जी क़बूलियत जी हिकिड़ी घड़ी ॾिसो न को बि अल्फाज़ चङो निकिरी थो वञे मुंहिंजो रब क़बूल करे बेशक बेशक हा हो चए थो कंहिं में बि मात भेत मौजूदु नथो बेशक सही ॻाल्हि आहे हा न साईं ऐं अशोक कुमार आत्मानी साहब डॉक्टर नरसिंह साहब अशोक कहिड़ी लोकेशन ते आयो हींअर ॿुधाइजो होटल नंबर 138 ते आयो जिते अरशद साईं आयो या ॿी जॻह ते आयो गुलाम शबीर लोहार हा साईं सिंध पुलिस जिंदाबाद ते गुलाम शबीर लोहार हा साईं पंहिंजो ॻोठ जो पंहिंजे राज जो पंहिंजो भाउ पंहिंजो दोस्त अथव अलाह ख़ुशि रखे लोहर साहिब खे हा भई हा अशोक ॿुधायो कोन लॻी थिया अशोक ॿुधाइजां ज़रूरु हिते ताईं असल में वरी देरि सां हाणे चए थो ॾाढा माशाल्लाह अॼु त हा साईं अॼु साईं कोन छॾियो साईं मुस्तफ़ा सो गॾिजी वियासीं हा साईं मुंहिंजो अॼु या मुल्लू थके या ॾाॾा थके या साईं मुस्तफ़ा थके या MP थके सो अॼु असां अॼु बसि वाह वाह करे छॾीसीं सो उन करे ॿियो वरी साईं सां वरी मूं पटरी बि कई आहे न वरी पंहिंजे मुंहुं ॿुधाईंदो ॿुधायां थो पंहिंजे मुंहुं साईं ॿुधायां हा साईं जो उते बीहण ई मुंहिंजो साईं मूंखे टोपी तौर ते ॾिजो मथो उगाड़े चई हा यार इहा ॻाल्हि सही था कयो पाण वरी मथे उगाड़े सदी न मादा पढ़ी अथव हा पर क़बूल करण वारो मुंहिंजो रब आहे हाय हाय सदके वञाऊं उन रब जी ज़ात तां जेको सभिनी आलम इंसानियत लाइ हिकिड़ो त सबक़ थी मिठे मोहबत खे मोकिले ऐं ॿियो त साईं पालण हार आहे ऐं जय प्रकाश मोरानी साईं बिस्मिल्लाह सर मां नौकर सर नज़र न लॻे साईं नौकर मुंहिंजे मौसम जो नौकर सर साईं अॼु लाथी अथव अॼु मुलनि खे अॼु वजू कोड ॾिनोसि हा साईं अॼु मौलाना साहब सभिनी लाइ इज़त ऐं एतिराम साईं अलाह ख़ुशि रखे सभिनी खे सो अॼु वरी साईं सां गॾु वञी साईं 20 रकातूं पूरियूं पढ़ियूंसीं ऐं अलाह जी महिरबानी आहे हूअ बि निमाज़ ख़ैरनि सां पूरी पढ़ीसूं वरी आए हाय सदके वञा सो साईं तव्हां लाइ बि दुआऊं सॼे जहान लाइ दुआऊं घुरियूंसीं अॼु सॼे जहान जे हा साईं मौला पाक हर जॻह ते जंहिं जंहिं सजदो कयो या जंहिं जंहिं इबादतनि गाहनि में जेको जेको वियो साईं अल्लाह साईं उन्हनि जी दुआऊं क़बूल फरमाए साईं आमीन हा साईं आमीन मौला पाक करे ख़ुशि हुजो अशोक साईं चए थो कमर साईं महिरबानी कमर मरीज़ हक़ मौजूद रहा साईं सदके वजह साईं हा साईं सही पंहिंजो महिरबानी रामा साईं आहे साईं जय प्रकाश मोरानी साईं गॾु आहे साईं हा साईं बिल्कुलु बिल्कुलु जय प्रकाश मोरानी साहिब साईं असांजा बि पेरनि ते हथ साईं क़बूल कजो दुआउनि सां ऐं पंहिंजो झोल ऐं साईं सिंझोरो खां बि साईं मिट माइट अज़ीज़ दोस्त जेके कनि पिया हा साईं महिरबानी सरवण साईं महराज साहिबु महिरबानी टीकम साईं महिरबानी साईं खे साईं सलाम पहुची विया साईं हा साईं साईं जय प्रकाश साहिब खे साईं सलाम पहुची विया हलिया अल्लाह साईं करे ख़ुशि हुजो रब्बुल आलमीन करे बचड़नि सां गॾु आबाद हुजो मालिक महबूब भगवान नीली छतरी वारो करे सदे आबाद हुजो साईं अब्दुल अजीज अथव साईं नूर मोहम्मद ऐं अब्दुल अजीज ॿई सलाम साईं महबूब अली बि सलाम वालेकुम साईं नाला महबूब साईं अली हा साईं जेके महबूबनि मुंहिंजे अलीअ जा आऊं नौकर साईं उन्हनि महबूबनि जो साईं अफ़ज़ल मंगियो सलामत अशोक छा थो चए त असीं बि घर आहियूं साईं हा त पोइ नंढड़नि मुंहिंजी भाइटियुनि खे प्यार साईं अशोक कुमार आत्मानी साईं नमस्कार ऐं बिल्कुलु तव्हां बिल्कुलु नमस्कार चइजो ऐं मुंहिंजे तरफ़ां प्यार साईं मोहम्मद बचल मला साहब आहे नंढड़ो हा नंढड़ो आहे अल्लाह हयाती जे सिब पुटड़ा त नंढड़ो आहे मुंहिंजा पीउ हा साईं अल्लाह ख़ुशि रखे साईं रब्बुल आलमीन अल्लाह हयाती ॾे हा लॻे मोबाइल में नंढड़ो तो ईअं साईं पोइ बसि साईं सां बि गॾु जेके साईं जय प्रकाश मोरानी साहिब सां जेके बि वेठा आहिनि मुंहिंजो परिवार साईं हा मालिक में ख़ुशि रखे तूं त असांखे सदाईं वणींदो
हमारे लिए भी दुआ करें अब्दुल अजीज साहब तो चवे साईं साईं चौकोल बिल्कुल अब्दुल अजीज साहब मौला पाक करे खुश जो मुझे रब करे कुल कायनात जो खैर हुजे साईं हाय हाय कुल कायनात जो कुल कायनात आलम इंसानियत जो खैर सही सभिनी जे लाइ दुआ आहे सभिनी जे लाइ साईं अची वियो चाहे बची वियो इहो गुड़ वारी चांहि अची वई सही गुड़ वारी चांहि अची त पोइ हीअ थोरो उते कजो माज़रत न कजो साईं ईअं न कर अॼो के माज़रत ये कयो त पोइ अॼु साईं अॼु खीर भलो आहे बाक़ी गुड़ ऐं फुटा कोन अल्लाह लौंगो फुटा थालीअ में केरु खणी अचे सिर्फ़ होई ॿ मुठ कट जो खीर में संदे खाइण लाइ रखियो कसम वञी मारना न न अखियुनि ते मुंहिंजा भाल आहे तोखे हयाती ॾे जजी बसि ही ॿई फ्री करे छॾियां टई बल्कि टे कोन थिया सर न कोन थींदो हेॾां पोयां बि वेठा हमरा वेठो नी MB मला साहब वेठो अथसि मोहम्मद बचल मला कसम दा हुजे ॾेई रहा हा मु संदे खाइण लाइ खीर मौला करे ख़ुशि हुजे उनी मौला मां करे सिर्फ़ तव्हांखे कसम त न करो अॼु सॻोरी राति ते हा ईअं न कर तव्हांजी दुआ कयो हा साईं डॉक्टर भागचंद वसवाणी बि अथव डॉक्टर भागचंद तव्हां चांहि फिकी दा हा सही आहे साईं सही आहे संगत जो जदो खैर भाइयो संगत जो ख़ैर हीअं कयो MB खे ॾियूं पाण चीकम पियो चॿाड़े बसि न बस इन मां कयूं सा हा 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 चांहि जो हा, हा। मूंखे त नथो लॻे पंहिंजे हिन लक्षणनि मां त को अधु कोप हेॾा वेंदो आहे हा हा साईं बसि पोइ हाणे साईं मिड़ी ॻाल्हि त करे था छॾियो अशोक कुमार आत्माणी साईं ऐं गुलाम अली साईं महिरबानी मामा खमीसा कुंडरी खां कुंडली का हाय हाय कुंडरी साईं ॾे वॾी मिर्च मंडी लॻंदी आहे हां हल साईं वाह वाह पूरी सिंध में साईं अवल दर्जे जो मिर्च ॾी वाह वाह ऐं पैदावार उते जी आबादगार बि भला उते जा साईं हा साईं मौला ख़ुशि रखे रब आलमीन हर आबादगार खे हर महिनत कश माण्हूअ खे रब करीम उन जी रोज़ीअ में बरकत विझे आमीन 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 बाक़ी साईं न भली पाण खे जेको चाहे वारो जेको कमु कई न पाण खे ॾिनई हा हा पर पर ॿिया दोस्त चयो नी घर पीअनि या उहो बि कोन्हे ईंदी आहे जेका इहा बोतल पीअनि जेका डॉक्टर वरी मना था कनि अच्छा बोतल चवंदा ईअं थोरी घटि पीओ ईअं था चवनि ख़ुदा खे ख़बर आहे साईं तो अशोक कुमार बाबा जानी असांजी नंढड़नि भाइटियुनि खे सलाम ऐं साईं जयप्रकाश साहिब पेरनि ते हथ क़बूल पियो मुंहिंजो मौला करे ख़ुशि जो ऐं साईं हा बल्कि ॾाढा दयूं साईं मुंहिंजे पोटनि ऐं पोटियुनि खे बि साईं नमस्कार साईं जी गुलाम का शबीर चए थो त साईं दुआ जी नज़र कजो महिरबानीअ सां कराचीअ में अवां लाइ दुआ गुआयूं हा साईं हा साईं महिरबानी दुआउनि जूं ही दोस्त अथव साईं रज़ा बलोच मरी सदके परशोत्तम शर्मा तव्हांखे सलाम थो ॾे परशोत्तम साईं नमस्कार नमस्कार साईं ऐं उहो इंडिया में चंदुर वेठो अथव चंदुर महाराज बि सलाम पियो चए हा साईं साईं वालेकुम ऐं जोधपुर में किरपाल बि वेठो अथव हा साईं किरपाल बि हा ऐं हरजी बि वेठो अथव साईं हा साईं हा, हाणे ॾिसो त हाणे परे जी नज़र त हुई झकी असां त चऊं पर साईं जी बि थी वई अथव साईं उस्ताद रुगो तो किताब पढ़े जेॾी महिल पुछो त शेख आयाज़ बि पढ़े थो लतीफ़ साहब खे घटि हीअं न साईं पढ़ंदा आहियूं सभिनी खे वारे ते साईं तमामु जेके दोस्त आहिनि उन्हनि खे ज़रूरु खिकारबोसीं गुलाम मुस्तफ़ा मंगरियो चए थो असां तव्हांजी मोहबत भरी कचहरी ॿुधियूं पिया साईं महिरबानियूं आसिफ अली थे महिरबानियूं आसिफ बाबा जानी महिरबानी मौला ख़ुशि रखेव साईं बिल्कुलु अल्लाह पाक तव्हांखे आबाद रखे तव्हांजी रिज़िक में बरकत विझे मुंहिंजो रब रसूल तव्हांखे ख़ुशि रखे साईं अब्दुल अज़ीज़ चए थो त चांहि कीअं आहे साईं चांहि बि ॾाढी सुठी आहे हली ठाही अथसि ठाही रुगो ॿिनि ॼणनि लाइ अथसि ॿ ॼणा अञा दोस्त हेठि वेठा आहिनि हिकिड़ो MB खे वरी उहो मुंहिंजो पीअल चीकम उहो ॾेई छॾीमांसि मुंहिंजो बि चॿाड़ बसि हा साईं सुठी ॻाल्हि हा त पोइ सही आहे हुन ॾिनई कोन चवंदा आहे मुंहिंजे खीर पीअण जो ज़ाहिद पीर बख़्श वसाण ज़ाहिद पीर बख़्श बाबा जानी सभिनी खे सलाम समूरे ॻोठ वारनि खे साईं गुलाम मुस्तफ़ा जूणे जो साहिब चए थो माशाल्लाह रब्बुल इज़त करे सदाईं ख़ुशि हुजो गुलाम मुस्तफ़ा साईं नाले भाई अथव तव्हांजो साईं साईं महिरबानी महिरबानी ऐं ॿियो गुलाम मुस्तफ़ा मंगरियो बि अथव जूणे जो बि अथव मंगरियो हेॾा शर साहिब बि वेठो अथव साईं। महिरबानी दोस्त सभई जुड़ियल आहिनि हा साईं हीअं न साईं हा अलाह ख़ुशि रखे चांहि माशाल्लाह ॾाढी भली आहे भाउ हाँ जी चाहे भी भली है चाहे कैसी है अच्छी है या नहीं है त चांहि सुठी आहे हाँ साईं हा कैसे पुछे केरु पियो तव्हां इहो ॾिसो न साईं हाणे तव्हां अब्दुल अज़ीज़ साईं पुछे अब्दुल अज़ीज़ साहब साईं चाहे भली मशहूरी साहब ॾाढी भली है ॾाढी ॾाढी भली है चांहि वाक़ई भली आहे पर हुन चयो त चाहे सुठी आयो पर थी साईं ॿ कोप ऐं मुख़्तियार लांडर साहब सदके वञा मौला पाक करे भाउ
अस्सलाम वालेकुम पन्नू आकिल खां साईं पुनू आकिल ता सदके वञा उते रहंदड़ सां साईं सदके वञा सभिनी तरह पपन बुलो आहे न साईं उते उतां जो दोस्त पर बिलो जो कलाम कहिड़ो आहे उहो कलाब तो पंहिंजे न पंहिंजे भाउ नंढे खे चऊं त बाबा इहो असांखे ॿुधाए पपर बुलो वारो कहिड़ो असां यादगिरी ॾियारे छॾी आहे इबादतूं बि कबियूं ऐं गॾो गॾु रूह खे बि रिझाए नूर हसन चयो त साईं असां लाइ दुआ कजो अल्लाह साईं करे ख़ुशि हुजो साईं मुंहिंजो रब करीम लाला नूर साईं महिरबानी मां ख़ादम तव्हांजी मोहबतनि जो ज़ाहिद पीर बख़्श साईं महिरबानी आर के रामा साईं हाज़िर सदा मौजूद अब उहो अचे पियो इहो हथ कयो हथ थी वियो बाबा इहो पंहिंजो पपन बुरुड़ो कहिड़ो थो चई तूं पपन बुलो हा पपन बुलो अबे खे छा हाणे हा पपन बुलो पन्ने आकल में हा मूं वांगुरु हाणे लिखण न खे अचे पूरो सूरो हा पोइ इहा असांखे ख़बर कान अथई साईं मिड़ी ॻाल्हि करे छॾी मूं बि चयो त साईं हाणे ठीकु आहे पोइ इहो ॾिसूं कहिड़ो आहे असां ॿुधूं मुनवर मौलाई आहे मुंहिंजे ख्याल मुनवर मौलाई साईं हा मुनवर मौलाई ऐं शाइरी पपर बुलो शाइरी पपन बुलो हाय हाय अनवर समेजो साहब तो अनवर समेजो आहे अब्दुल अज़ीज़ तो सॼी जहान लाइ दुआ घुरो सही मौला करे ख़ुशि रब रसूल करे सां आबाद जो हफ़ीज़ अमीन साईं हा साईं हफ़ीज़ अमीन साईं महिरबानी मौला ख़ुशि रखे हीउ जेको हले पियो न इहो हूंदो ॻाल्हि हा साईं लाला नूर हसन मलिक चयो तो साईं मौला सलामत रखेव महिरबानी लाला साईं मौला ख़ुशि रखेव इहे मोहबतूं तव्हांजूं साईं हा अल्लाह साईं तव्हांखे आबाद रखे रब रसूल करे साईं ख़ुशि हुजो मुस्तफ़ा भाउ बि दुआऊं पियो लिखे हा साईं लाला नूर हसन चए थो मौला सलामत रखे आलम इंसानियत आबाद शाद ऐं ख़ुशि हुजनि ऐं ॿिया बि खोड़ सारा दोस्त जेके वेठा आहिनि भाइर भेनरूं अमड़ी मुंहिंजो मालिक महबूब न भलारे महीने जे सदके हिन राति जे सदके जेको सुजूद करे पियो जिते जिते साईं सजदो थिए पियो मालिक पूरे आलम ते ख़ैर करे ऐं मुंहिंजो परवरदिगार साईं जेको ही जंगी सूरत हाल मुंहिंजा मालिक तूं उन खे बि ख़तम कर हा साईं पंहिंजी ग़ैबी मदद कर मुंहिंजा रब हा साईं मुंहिंजा मालिक तूं ग़ैबी मदद कर ही बीमारी ऐं हिननि जा बम किरंदा इहे चवंदा न बीमारीअ जा बम ऐं बुख जा बम गुरबत जा बम इहे किरंदा इहे ॾाढा ॾुखिया आहिनि आराम करे मुख्तियार इंदर साहब पपन बुलो वारो कलाम लॻाए छॾियो आहे हा साईं पोइ हाणे ॿियो त ॿुधूं इहो वरी मूं ॾाढो आहे हाय हाय हथ मथे कयासीं ॾाढो आहे ईअं कीअं थींदो पर हाणे बसि पोइ मोहबत में हा मोहबत में हासीं ॾाढो हा जीअं कल्ह तव्हां चांहि कोन प्यारी मूं उर्स जी पीती न तीअं चवां त बाबा हथ मथे कयासीं तूं ॾाढो ई कोन थो प्यारी मोहबत जी ॻाल्हि थो करे सिकंदर अली कोलाची बि सलाम थो ॾे साईं एडवोकेट सिकंदर कोलाची साहब मां नौकर तव्हांजी मोहबतुनि जो सदके वञांव अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे मोहबतूं साईं मोहबतूं हा साईं सगोरी राति जे सदके तव्हां ख़ुशि हुजो लाला नूर हसन चए थो हा ॻाल्हि सची आहे साईं ही तव्हां सां जेका ॻाल्हि कयमि न सभु छॾियासीं सभई गॾु न साईं हा न पंहिंजा पाण छॾियासीं छा छॾियासीं सभु छॾियासीं सभु गॾु न साईं हा साईं वाह मुख्तियार इंदर दोस्त जी फरमाइशी मुख्तियार अरे साईं हा उन जी आहे न साईं मुख्तियार जी आहे न अलाए वरी ॿियो बि दोस्त पियो चवे तो साईं हले रात को हमारे लिए दुआ करे मुझे रब रसूल करे अब्दुल अजीज साहब मुझे रब रसूल करे आबाद जो मुझे परवरदिगार आलम करे आबाद जो आलम इंसानियत खुश हो जे साईं लतीफ सरकार ॾिसो न साईं उहे बोल साईं सदाईं साईं अॻियां वरजाइजो साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे साईं केॾी प्यारी दुआ आहे हा साईं दुआ आहे न आलम ला दुआ आहे साईं इन में नथो चवे तो को ज़ात का पास हू के राऊं आलम आलम ला दुआ आहे साईं सो मालिक खुश रखे बाबा जानी सो अजीज साहब लख थोरा तव्हांजा ऐं तव्हां लाइ दुआऊं तव्हांजे घर वारनि लाइ तव्हांजे पाड़े वारनि लाइ तव्हांजे दोस्तनि असां जहिड़नि भाइरनि लाइ
मिटन माइटन अज़ीज़न लाइ तव्हांजी समूरी सुवारी सिंध लाइ तव्हांजे पाकिस्तान लाइ हिंद तोड़े सिंध लाइ साईं हा साईं पूरी जान में जिते जिते मोहबत कंदड़ आहियो उन्हनि सभिनी लाइ दुआऊं त मालिक महबूबा जी भलारी राति जे सदके हिन प्यारे महीने जे सदके बाबरकत महीने जे सदके तव्हां समूरनि जा जेके ॾुख लाहे छॾे तव्हांजे रिज़्क़ में बरकत पवे तव्हांजे बचत जो ख़ैर तव्हांजो ख़ैर साईं सिकंदर कोलाची साहब ऐं उन सां क़यामतुद्दीन यूसुफ ज़ईबा था हाँ सही सांगड़ का सही अरशद को कल मैंने सलाम दिया था लेकिन होटल नंबर 138 पर बैठा हुआ था फिर मसरूफ था अब क्या करें वो अब उनको कहेंगे तो वो आजम हुसैन भी दोस्त आए वो गुल्ला पे सदके वजह आजान साईं अज़म साईं मेहरबानी मुस्तफ़ा साईं मेहरबानी मौला ख़ुशि रखे साईं मंगरियो साहब ऐं समूरा ॻोठ वारा जेके आहिनि शौकत मंगरियो साहब बि वेठो अथव मुर्तज़ा बि वेठो अथव अलाह ख़ुशि रखे हिननि समूरनि दोस्तनि खे परवेज़ मंगरियो बि वेठो अथव साईं हा हाजी अब्दुल करीम मंगरियो साहब जो ॻोठ इहे न अलाह ख़ुशि रखे साईं ऐं ॿिया बि ख़ान साहब वारा वेठा सदके वजह वई त महबूब वेठा सभु पियो साईं मौला ख़ुशि रखे साईं वली मोहम्मद मंगरे साहब जे ॻोठ खां जेके दोस्त आहिनि उहे बि ॾिसनि पिया उन्हनि खे भली कार साईं सांगड़ जा दोस्त आहिनि उन्हनि खे बि भली कार मीरपुर ख़ास जा जेके दोस्त आहिनि हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास ऐं सकरनि घोटकी जा बि हा साईं घोटकी जा बि जेके दोस्त आहिनि उन्हनि खे भली कार अलाह ख़ुशि रखे हाय हाय वेठे गायम पपर बुले खां पोइ वरी रजब फ़कीर उहो बि मिठीअ जी पुरलत बि हवाउनि मां तुंहिंजूं लख भलायूं इहो सुभाणे बि महिरबानी कजो पर खीर वारे टाइम अचिजो भागचंद साहब वेठो तो लाखन के तो मौजूद सदा मौजूद ठक साईं भागचंद साहब ऐं क़यामुद्दीन साहब ऐं गुलाम मुस्तफ़ा मंगरियो साहब संगत जो सलाम साईं वालेकुम सलाम क़यामुद्दीन साहब अल्लाह तव्हांजो ख़ैर करे रब्बुल आलमीन साईं मेरे भतीजे दूल्हा मियाँ को सलाम कहिएगा मालिक महबूब हजारे खुशियाँ जो है आपके झोली में डाल दे बड़ी मेहरबानी ये मोहब्बतें आपकी अवैस भाई आपने याद किया मीरपुर ख्वाजा आपसे जो भी आपके साथ बैठे हुए हैं भाई बहने और घर वाले उनको मेरी तरफ से सलाम कहिएगा इबाद को भी कहिएगा बिल्कुल याद करके और आमिर भाई को भी और आपको भी बड़े दिल और मोहब्बत से अल्लाह आपको खुश रखे भागचंद साईं मेहरबानी मोहब्बतूं लाखानी साहब हाँ सही रातों की कचहरी में वरी कोन वञी सघियासीं न राति कयूं पिया ऐं वञी ठका कयासीं पंहिंजो घर आहे न सही तुंहिंजी पल पल में पचारनि में हुआसीं छो त पहिरीं हक़ीक़ी मोहब्बत आहे मुंहिंजे मौला सां रब सां हाँ साईं तुंहिंजी पचारनि में हासूं त किथे तूं माफ़ी ॾेई छॾ त इन पासे असीं हलिया अचूं हा साईं बिल्कुलु सदके उकीर माना चाहत हसरत हाय हाय सदके वजह से रजब फ़कीर वाह वाह भागचंद लाखानी साहब मेहरबानी साईं अल्लाह ख़ुशि रखेव साईं हा के तो सलामत ऐं ख़ुशि हुजो भागचंद साहब मेहरबानी साईं मां नौकर हक़ मौजूद साईं हाय हाय वाह वाह मथा तूं अची वे नियतन सचन सां अगरि जे किथे बि सजदो करे मुंहिंजे हक़ीक़ी मालिक खे यादि कंदो ऐं काइनात लाइ दुआऊं घुरंदो त क़बूल थींदियूं मथा तूं अची वे हक़ीक़ी दुआऊं क़बूल थींदियूं न साईं असां त ॻायूं पिए पुॼे कुझु ते सम्झे साईं ये सम्झो था पंहिंजे महबूब जे ख़ातिर महबूब इलाही आहे साईं रब करीम आहे साईं रज़ा ख़ासकेली साहिबा चयो तो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भागचंद चयो तो साईं हलिया अचो देर छाजी आहे भागचंद साईं मेहरबानी इहो पंहिंजो ई घर आहे बिल्कुलु अचिबो ऐं कचहरी बि कभी पर कल्ह कोन अची सघियासीं डॉक्टर साहिब वरी पोइ हेॾा वरी ॿिए पासे बि असांजो भाउ हाजी अकरम साहब जो भाउ नईम साहब हो ऐं ॿियो वरी साईं मुस्तफ़ा वटि बि कचहरी ते वियासीं वरी झटका ॾिनासीं ॿ टे हितां फेरा बेरा हा न साईं रज़ा ख़ासकेली बि गॾु अथव नी रज़ा साहब आहे छा रज़ा ख़ासकेली खिपरे खां छोकिरो ईंदो पाण वटि हा साईं रज़ा पंहिंजो इहो जेको TCS वारो दोस्त साईं जंहिंजो वालिद साहब हुन जो आहे टाउन कमेटीअ में जो आहे हिन जो खिपरे में सदके अबा वालिद साहब खे सलाम चइजांइ मुंहिंजो ऐं घर अम्मा खे भेणुनि खे भाइरनि खे सलाम चइजो बाबा जानी मुंहिंजो रब करीम करे हिन बरकतुनि वारे महीने जे सदके रब तव्हांखे आबाद रखे पर हाणे तव्हां ॾिसण में कोन था अचो किथे मसरूफ़ आहियो या पंहिंजो ईंदा आहियो न के या न मिलंदा कोन अचे थो मिलंदो आहे कॾहिं कॾहिं असां वरी छा कंदा आहियूं असांखां बि थोरो थींदो न रोज़ो रखी जो सुम्हूं
त रोज़ खुलण खां मिड़ी कलाक माना असुरारी नमाज़ ते उथूं ईअं न ॾाढो असां बि पंहिंजो टाइम हेठि मथे करे छॾियो आहे घणी साईं भोग पिया कयूं तव्हां सां अल्लाह पाक तव्हां सभु दोस्तनि खे ख़ुशि रखे साईं हा साईं ॿिया दोस्त ॿाहिरि साईं रज़ा ख़ासि केली बा किपरे खां ऐं गुलाम मुस्तफ़ा मंगलियो साहिबु मुंहिंजो महबूब थो यादि करे अल्लाह हयाती ॾिनई शौकत मंगलियो साहिबु आहे अहमद पठान साहिबु बि आहे वालेकुम सलाम अहमद भाई कैसे खैरियत ठीक ठाक हाँ न साईं अहमद भाई भी मौला खुश रखे आपको परवरदिगार आलम जो जो जहां से भी देख रहे हैं अपने दिल से अपने रूह से अपनी मोहब्बतों से जो देख रहे हैं साईं गुलाम मुस्तफ़ा को का भी सलाम हो आपको और हमारा भी लिगारी साहब भाई पवर साहब भाई सदके वञा साईं सिंध ता सदके इन सागड़ ता सदके साईं जंहिंमहिल तव्हां यादि पिया कयो खिपरे सदके साईं रज़ा साईं चए थो जी जी भाऊ वालेकुम सलाम अल्लाह ख़ुशि रखे साईं हा साईं रमज़ान जो महीनो रोज़ा हा पोइ कुझु वरी एक्सरसाइज़ बि थियो थी वञे वरी निमाज़ सां न साईं वर्जिश बि थियो वञे ऐं गॾो गॾु इहो वरी थिए थो त हीउ जेको रोज़े रखण वारो वरी उन जे खाध पीत वारो जेको सिस्टम आहे पर हिकिड़ी ॻाल्हि त पंहिंजे ॿारनि जो इम्यून सिस्टम त सही रहे थो हा ॿारनि जो ख़्यालु कजो साईं ॿार जेके नंढा नंढे उमिरि वारा छो त उहे शौक़ सां जेके रोज़ा रखंदा न जीअं अंबर आहे हसनैन बाबा आहे साईं सुजी शौक़ सां रखंदा पर आऊं वरी चवंदो आहे त बसि धौरो माना दही ऐं केलो ॿ हुन में जेके ड्रिप करायो ज़रूरु खारायो त जीअं पाणियाठ जी कमी जेका आहे सो ख़तमु थिए विटामिन जी पूराई थिए ॿार न मस्तु वधंदड़ ॿार हा सो इहो ज़रूरु ख़्यालु रखिजो बाबा ऐं सहरी करणु माना सुबुह जे टाइम फजूर टाइम जेॾीमहिल उथो था न 4 बजे जेॾीमहिल अम्मा या नानी या ॾाॾी या चाची या मामी मानड़ी जी ठाहे उहो खाओ था ज़रूरी अथव ऐं बग़ैर उन जे खाइण जे बाबा ईअं न कजो ज़रूरु खाइणो सुनंदा सो महिरबानी आशिक़ अली साहब छा थो चए सही ऐं अहमद पठान जो ठीक भाई जान आप कैसे मेहरबानी हैदर अहमद पठान भाई बड़ी मेहरबानी मौला पाक आपको सलामत रखे हज़ारों खुशियाँ नसीब करे आपको मालिक महबूब और मीरपुर खास से भी दोस्त हैं हैदराबाद और कराची पिंडी से भी मेहरबानी ये दोस्त मेरे काफ़ी सबको सलाम मेरा हाय हाय गुलाम अली साईं मेहरबानी मौला सलामत रखे ऐं साईं हाणे मुंहिंजे ख़्याल में मोकल वठूं त हिकिड़ी चांहि हज़म ते ॿी दाणे जो त खीरी ख़तम थी वञे असांजो आसरो वरी हूंदो आहे अता मोहम्मद वसाण साहिब जाम साहब खां अथव अता मोहम्मद वसाण साहिब चए थो माइट साईं ख़ुशि हुजो आबाद हुजो तव्हां सां गॾु जेके वेठा आहिनि उहे बि ख़ुशि हुजो अता साहिब महिरबानियूं हाय 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 साईं ही त मुस्तफ़ा साईं अॼु त दुआऊं बि आहिनि क़बूल पयूं थियनि हाय हाय छो त असांजी नियत साफ़ ऐं असांखे ईमान आहे त हर माण्हूअ जी हर इंसान जी रब ॿुधण वारो आहे वारे साईं अॼु असांजो अॼु MP माना साईं हा म्यूज़िशियन उहो अथव हा म्यूज़िशियन आहे अॼु साईं शफ़ीक वसाण साहिब मीरपुर खास खां वालेकुम सलाम शफ़ीक वसाण साहिब ऐं बादल जी साईं अणखियो आहे हा साईं प्रकाश जो माइट अथव उहो बि अणखियो आहे न साईं हा लालचंद बि अणखियो आहे टिलू बि अणखियो आहे साईं बादल जी नमस्ते आवरा थे आज आवरा प्रसन्न राजी खुश वेठा हो हा साईं भगवान री कृपा दे आवा उड़ाओ बीजो कोण है हा वाह प्रकाश जी संतोष जी वाह नमस्कार जी शफीक वसाण साहब मीरपुर खास का साईं ऐं आशिक़ अली साहब चए थो दिलूं बि अथव तव्हां सां रूह बि आहे अॼु दोनों के बीच में मिलो की दूरियां छो त हाणे पैसा ॾियणा पवंदा न अधु चांहि जा त मिलो की दूरियां थी वई हीअ ॾिसो केतिरी दूरी वरी विच में इहो उहो कंसोल लॻो पियो आहे छा चवंदा आहिनि उहो सो ॾाढो ॾुखियो कमु आहे इहो सदर खान चांडियो सलाम छक वालेकुम सलाम सदर चांडियो माना अब्दुल रहमान सदके वञा सदर तव्हां सदर आहे साईं दिल जो सदर अथव रूहनि जो सदर आहे मौला ख़ुशि रखियो साईं ऐं गुलाम मुस्तफ़ा भाउ को मेरी तरफ़ से सलाम बादल जी साईं अणखियो थो चए औरत है महिरबानी साईं हूं सलाम कहां थो क़बूल करणी यारी मर्ज़ी महिरबानी हा क़बूल करे पड़ियो हा तू मेरे सामने मीलों का फासला साईं न बादल साईं पोइ वेठो आहे चओसि डायरेक्ट चओसि सलाम फासलो आहे कोन साईं हा
पंहिंजे यंगेस्ट जेके दोस्त आहिनि स्ट्रगल कयो महिनत कयो हिन भलारे महीने ऐं जेके पल आहिनि हर पल हूअं त कुदरत जा सभई ॾींहं जेके आहिनि भला अथव पर रूह खे साफ़ रखिजो अॼु काफ़ी सारो मूं ॾिठो आहे त नाउमीदी जो शिकार जेके पंहिंजा नौजवान थियो था वञनि मुस्तफ़ा साईं तव्हां उस्ताद जो तव्हां ज़िक्र बि कयो मूंसां प्रेस ते वेठासीं कचहरी में त नाउमीदी कुफुर आहे नाउमीदी न आहे करणी स्ट्रगल आहे ज़िंदगीअ खे जीअण जो नालो न माण्हू स्ट्रगल कंदो रहंदो ख़ुशी या गम ज़िंदगी जो हिसो आहे पर तव्हांखे माठ न आहे करणी डिप्रेशन परेशानी उनखे पंहिंजे पाण ते हावी थियणो न आहे ॾियणो सो जियो और जीने दो ईअं हुजे ऐं कामयाबी तव्हांजा कदम चूमंदी साईं इंशाअल्लाह रब करीम ऐं शफ़ीक साईं चए थो अदा अॼु 27 शबे बरात आहे महिरबानी करे सॉन्ग न हलायो साईं बस जी साईं वो नातू बि ॿुधियोसीं हमद शरीफ़ बि ॿुधियोसीं सजदा कयोसीं रोई दुआऊं बि घुरियोसीं हीअ टोपी बि फुरियोसीं साईं हा सो हर रंग आहे साईं हीअ ख़ुशियुनि जो रंग आहे ही इबादत जो रंग आहे ही सजूद जो रंग आहे बाक़ी जेका ॻाल्हियूं आहिनि साईं जाम परे आहिनि शफ़ीक साईं सो मौला तव्हांखे ख़ुशि रखे माइंड कीअं कंदासीं तव्हां महबूब जूं ॻाल्हियूं जे माइंड कयूं त पोइ त असां जी न सघूं सो ज़िक्र इहो बि कयुमि त जेका दिलनि में जेका थिए थी त बाबा तंगी या दिलनि में जेका तंगी आणणु माण्हू त बाबा अॻिते वधी नथो सघे त इहो ग़लति आहे वधण ऐं जो नालो महिनत आहे जेका महिनत तव्हां करे सघो था रब करीम सभु कुझु ॾिनो अथव वॾी ॻाल्हि आहे न साईं मौला पाक तव्हांखे सलाहियत ॾिनी आहे ऐं कामयाबी तव्हांजा कदम चुमींदी ईअं न साईं साईं सदाईं करी मथे सिध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करे साईं सदके वञाऊं समूर दोस्तनि लाइ दुआऊं ऐं मोकिलायूं था ऐं इहा कचहरी जेका आहे सो हुई क़ाइमु हूंदी मोहबतनि जो काफ़िलो इहो हलंदो रहंदो त शफ़ीक भाउ महिरबानी आशिक़ अली साहब महिरबानी समूरा दोस्त जेके इहे असांखे यादि पिया था कनि उन्हनि जो मुख़्तियार लांडर साहब आहे साईं ये न साईं अदा साईं रजब फ़कीर का सॉन्ग है इहो थी वञे त वाह वाह थी वञे दिलि ख़ुशि थी वञे सही हा बिल्कुलु इहो हलायोसीं तव्हांजे महबूबनि जे करे त इहो हलायोसीं शफ़ीक वसाण साहब महिरबानी बादल जी साईं महिरबानी प्रकाश साईं महिरबानी सदर चांडियो भाउ ऐं समूरा दोस्त बल्कि सदर भाउ जिते वेठो आहे घर में पंहिंजे बचड़नि सां गॾु मौला पाक उन्हनि खे ख़ुशि रखे आशिक़ अली साईं महिरबानी बादल जी इनखियो साईं महिरबानी फ़कीर अवेस वसाण बि अथव साईं तव्हां फ़कीर साहब खे सलाम पाण कोन कयोसीं ॾाढी देरि साईं माफ़ कजो उमरकोट जी पुरलुत्फ़ हवाउनि मञा तव्हां सलाम मोकिलिया न सभिनी लाइ दुआउनि सां गॾु महिरबानी फ़कीर साहब ऐं ग़ुलाम अली साईं महिरबानी अता मोहम्मद वसाण साहब ऐं ग़ुलाम अली साईं महिरबानी अहमद पठान साहब बड़ी मेहरबानी मौला पाक आपको खुश रखे ये मोहब्बत रज़ा ख़ास के लिए खिपरो से साईं महिरबानी साईं भागचंद लाखाणी साईं महिरबानी मोहम्मद मिठल वसाण साहब सदके वञा इन लुंगीअ तां सदके हा साईं मौला करे ख़ुशि जो मोकिलायूं था अल्लाह पाक तव्हां सबुरनि जो ख़ैरु करे